झगड़ा जेके इने सजा इनी पुलिस कराया जेके झेड़ा कराया ने सजा इनी सिंध पुलिस कराया। पुलिस कबीलाई झेड़न जो सबब बनी है वो वडे अरसे का बुधंदा पिया अचूं। ताज़ो वाक़ियो तने पेश आयो जने अब्दुल रज़ाक जागीरानी के एसएसपी सखर जुड़तू मुकाबलो ॼाणाए मारे छडियो हो। पर जो इल्जाम जतोई बिरादरी दुरते लगो जंहिंजे नतीजे में बेडो ज़ाहिद जतोई के विच बाजार में सरियाम गोलियों हणी कतल कियो वियो हो, जंहिं सबब एक भेरो ॿीहर कबीलाई झेड़े कर खयो आहे ऐं वधीक केतिरी जानियूं ज़ाया थियण जो पिण ख़दशो आहे। कबीलाई झेड़नि जी ॻाल्हि कजे त कबीलाई झेड़ा ऐं बेडो क़तल सिंध जे ख़ासि करे शिकारपुर ज़िले जो रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिंजे ख़ात्मे लाइ न कॾहिं सिंध हुकूमत सोचो आहे न वरी सिंध पुलिस जे बाला ऑफिसरनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शिकारपुर ज़िले में हलंदड़ कबीलाई तकरार ख़त्म कराए कातिलनि खे कानून तहत सज़ा ॾिनी वञे त जीअं वरी को बेडो क़तल थियण खां बची सघे।